कुरान जिन जे दिलिन जे अंदर आयो उवे जो आहे सो अॾिजी विया, उन्हनि जे अंदर मोहब्बत जो रंग भरिजी वियो, हलावत ऐं मिठास भरिजी वई। जीअं हज़रत जाफ़र हूंदो हो, साईं जिन जो वॾो भाउ हूंदो, हज़रत अली साईं जो वॾो भाउ हो, साईं जिन जो सॻो सोटो, साईं जिन जो सॻो सोटो। जाफ़र कंहिंजो पुटु हो? अबू तालिब जो। अबू तालिब जा 4 पुट हुआ, हिकिड़ो तालिब हो, ॿियो जाफ़र हो, टियों अकील हो, चौथों अली साईं। अली साईं सभिनी खां नंढो, जाफ़र सभिनी खां वॾो, ॿियो तालिब हो। तालिब ख़ाली कुफर जी हालत में मुओ, इन तालिब जे करे उन जे पे खे अबू तालिब चवंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई? ऐं बाक़ी 3 उन जा ॿाहिर हज़रत अली साईं उहो मुसलमान हुआ, जाफ़र, अकील ऐं हज़रत अली साईं। जाफ़र जी वरी संगत हूंदी हुई मके जे छोकरनि सां, मके जा नौजवान छोकरा, बुत परस्ती, मुशरिक जे अॼुकल्ह वाणिया आहिनि, पोइ टिप टाप, पोइ फैशन, पोइ फलानू। ॻाल्हि सम्झ में आई? त जाफ़र इस्लाम क़बूल करे वरितो, तॾहिं जाफ़र खे फिरी आया, मियां तो जहिड़ो माण्हू, हेॾो समझदार माण्हू, तूं साबी थी वे। साबी चइबो जेको दीन हिकिड़ो छॾे करे ॿियो दीन इख्तियार करे, साबी, सहाबी न साबी। उनखे मेणा ॾियण लॻा, मियां तूं बि ईअं थी वे, तूं छॾ घणी मज़ाक इहो न कर, दीन क़बूल न कर। जाफ़र चयो बाबा मूंखे छॾियो, आऊं तव्हांजो यार खणी होसि, पर हाणे मूं क़ुरान ते अमल कयो आहे, ईमान आंदो आहे, प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो आहे, हाणे आऊं तव्हांजी हिकु बि न ॿुधंदुसि। नेठि जाफ़र खे तंग कयूं। हाणे जेको माण्हू हिते वेठा आहियूं महले जे अंदरि, को ताक़त वारो हुजे, को आवारा हुजे, कंहिं ग़रीब ते तंग करे, वीचारो छा कंदो? नेठि जाफ़र लॾ पलाण शुरू कयो, मके खे छॾे, मके खे छॾे सिधो हबशे आयो। हाँ किथे मको, किथे हबशो, हबशो सम्झो था, जे अॼुकल्ह अफ्रीका, उते आयो। हबशे जो जेको बादशाह हो नजाशी, नजाशी उहो बि ईसाई हो, अञा मुसलमान कोन थियो, उन वटि अची करे पनाह वरिते। ख़ुदा जी कुदरत ॾिसो, जेके जाफ़र जा यार हुआ मुशरिक, उते वञी करे पहुता जाफ़र खे पकड़ण जे लाइ। मियां तोखे असीं छॾींदासीं या तूं हल, कदावर मुड़ुसु हूंदो, सोणो ऐं शहज़ादो हूंदो। आई ॻाल्हि सम्झ में? हज़रत अली साईं जो भाउ को मामूली ॻाल्हि हुई, तोखे कोन छॾींदासीं, तूं हल। जी बाबा छॾियो, मूं ईमान आंदो आहे। पोइ नेठि नजाशी खे पनाह वरितई, साईं मुंहिंजी हिननि मां जान छॾाए। तॾहिं नजाशी चयो त छा ॻाल्हि आहे, शुरू खां वठी हक़ीक़त ॿुधायो। तॾहिं जाफ़र साईं छा चयो? जे अय्युहल मलिक कुन्ना कौमन अहलो जाहिलियतिन नअबुदुल असनाम व नअकुलुल मैत व नक़तउल अरहाम व नअती बिल फवाहिश नुसीउल जिवार व याकुलुल क़विय्यु मिन्ना ज़ईफ फकुन्ना अला ज़ालिक हत्ता बअसल्लाहु इलैना रसूलन मिन्ना नअरिफु नसबहु व सिद्क़हु व अमानतहु व अफ़ाफ़हु फदआना इलल्लाहि लिनुवहिदहु व नअबुदहु व नखलहु मा कुन्ना नअबुदु नहनु व आबाउना मिन दूनिही मिनल हिजारति वल औसान व अमरना बिसिद्क़िल हदीसे व अदाइल अमानते व अदाइल रमानते व सियाम रमज़ान। तॾहिं हज़रत जाफ़र पूरी नजाशी के तकरीर करे ॿुधाई, चई बादशाह सलामत, तव्हांखे यादि हुजणु घुर्जे त असां जंहिं सरज़मीन जे अंदरि रहंदा हुआसीं, मके जी सरज़मीन, उन जे अंदरि असां जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारीसीं पे। को बि अहिड़ो कमु कोन हूंदो हो जेको असांजे पंहिंजे नफ़्स खे मुतमइन करे सघे। नअबुदुल असनाम, पत्थर हिकिड़ा हूंदा हुआ, उन जी अची करे पूॼा कंदा हुआसीं, उन जे अॻियां मथो झुकाईंदा हुआसीं। व नक़तउल अरहाम, मिटई माइटी कहिड़ी शइ आहे, सिला रहमी कहिड़ी शइ आहे, उन जी असांखे का बि ख़बर कोन्हे। व नक़तउल अरहाम व नअती बिल फवाहिश, बुछड़ा कम, ख़राब कम, उहे असीं कंदा हुआसीं। पाड़े वारनि खे तंग करण, उन्हनि खे ईज़ा पहुचाइण, इहो असांजो कमु हूंदो हो। व याकुलुल क़विय्यु मिन्ना ज़ईफ, जेको असां में ताक़तवर हूंदो हो उहो ग़रीबनि खे मोचड़ा हणी छॾींदो हो, पर केर बि इन खे चवण वारो कोन हो। अहिड़ी असां ज़िंदगी गुज़ारीसीं पे, जंहिंजे करे असांजो ज़मीर ख़ुदि असांखे मलामत पे कई, चई कुन्ना अला ज़ालिक, इन ही हालत के अंदरि असां पंहिंजो वक़्तु पे कटियोसीं। फबअसल्लाहु इलैना रसूलन मिन्ना, आख़िर उहो ॾींहुं आयो जो अल्लाह जल्ल जलालहू
असांजे ही खानदान मंजा हिकड़े शख्स के रसूल बनाए करे मोकलियो बनी हाशिम खानदान मंजा हिकड़ो रसूल बनाए करे मोकलियई नारिफु नसबहु व सिद्क़हु व अमानतहु व अफाफहु रसूल भी केड़ो जंहिंजे नसब के असी सुञाणंदा आहियूं जंहिंजी सच्चाई के भी असी सुञाणंदा आहियूं जंहिंजी पाक दामनी के भी असी सुञाणंदा आहियूं जंहिंजी दीनदारी के भी असी सुञाणंदा आहियूं कदे भी उन जे ज़बान मां का गलत गाल कोन निकती जेकॾहिं उन जो सिलसिलो नसब तू ॾिसंदे त इन खां वधीक खानदान अरब जे अंदर ॿियो कंहिंजो बि आला नसब कंहिं क़िस्म जो कोन हूंदो उन जी पाक दामनी अहिड़ी हुई जो कुंवारी औरत जे अख में एतिरी हया कोन हुई जेतिरी उन शख्स जे अख में हया आहे जी उन जी हर शइ खां असां वाक़िफ़ हुआसीं नारिफु नसबहु व सिद्क़हु व अमानतहु व अफाफहु फदआना इलल्लाहि लिनुवहिदहु उन अची करे असांखे सम्झायो त मियां जाफर तव्हां करियो छा पिया हे त बुत आहिनि हे त पत्थर आहिनि हे त बेजान आहिनि न को ॻाल्हाइनि न को ॿोलाइनि न को नफ़ो ऐं नुक़सान ॾेई सघंदा कंहिंजे अॻियां मथो पे झुकाई अच तुंहिंजो ख़ालिक अल्लाह आहे तोखे पैदा बि उन कयो आहे तोखे रोज़ी बि उहो पहुचाए थो त तुंहिंजो महबूद बि उहो ई आहे तुंहिंजी पेशानी उन जे अॻियां झुकणु घुरिजे कंहिं गैर जे अॻियां न झुकणु घुरिजे लेनो वहिदहु व नअबुदहु व नखलहु मा कुन्ना नअबुदु नहनु व आबाउना मिन दूनिही मिनल हिजारति वल अवसान छॾे ॾियो इन्हनि बुतनि खे छॾे ॾियो इन्हनि पत्थरनि खे हिकिड़े अल्लाह जी इबादत करियो व अमरना बेसिद्क़िल हदीसे उहा हस्ती जंहिं असांखे हुकुम कयो त सच ज़बान सां ॻाल्हाईंदा करियो कूड़ न ॻाल्हायो उहा हस्ती जंहिं असांखे निमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो उहा हस्ती जंहिं असांखे सिल रहमी जो हुकुम ॾिनो त मिट ऐं माइटनि खे जोड़ींदा करियो उन में तव्हांजी बरकत अची करे पवंदी बादशाह सलामत असां त उन जा गर्वी थी वियासीं असां त उन जा जेको आहे सो मरहूम थी वियासीं अहिड़ी असांखे उन अची करे तबलीग कई जंहिंजो नतीजो इहो ई आहे त असांजे दिलि मां सभु ॻाल्हियूं ख़तम थी वियूं ऐं असां वञी करे उन जे पोयां लॻासीं उन ते मूं ईमान आंदो आहे इन जे करे हे यार मुंहिंजा कावड़जी पिया आहिनि हे चवनि था त तव्हां असांजे पोयां हलो हिन खे छॾियो बादशाह हाणे तव्हां पाण मूंखे ॿुधायो जीअं जाफर तकरीर करे पियो किताब लिखनि था त नजाशी जे अख मां बि लुड़क जारी हुआ कॾहिं बि इन अहिड़ी मुअसर तकरीर कोन ॿुधी जाफर खे चयईं त जाफर जंहिं शख्स तव्हां वटि जेको शख्स तव्हां वटि नबी बणिजी करे आयो आहे उन ज़रूर तव्हांखे का किताबूं बि खणी करे आयो हूंदो को शरीयत खणी करे आयो हूंदो चई बादशाह सलामत शरीयत खणी करे आयो आहे चई उहा मूंखे पढ़ी करे ॿुधाए जाफर सूरत मरियम जूं जेके शुरू वारियूं आयतूं आहिनि पढ़ी करे उनखे ॿुधायई उहे ई आयतूं जेके हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम दुआ में चयऊं त ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन खफिया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा जीअं ई नजाशी क़ुरान जी उहे आयतूं चंद ॿुधियूं कसम आहे ख़ुदा जो नजाशी जो सीनो साफ़ थियो ईसाईयत वारो जेको ज़ंग उन जे सीने में पियल हो उहो ॿाहिरि निकिरी वियो क़ुरान जी मिठास उन जे दिलि जे अंदरि भरिजी आई उन ई टेम ते कलमो पढ़ी करे मुस्लमान इहो त उहो क़ुरान हो जेको गैर न अची करे क़बूल कयो अल्लाह से उनखे मक़ाम अची करे ॾिनो पर अफ़सोस सां चवणो थो पवे मुंहिंजा मुस्लमान भाइरो असांखे त इहा नेमत मुफ़्त में मिली आहे कहिड़ी असां उन जे लाइ तलवारूं हलायूं कहिड़ो असां उन जे लाइ जंग कई जंग त उन्हनि कई जेके साईं जिन सां गॾु बीठा हूंदा हुआ थोरा हूंदा हुआ साईं जिन उनखे पुछंदा हुआ त मियां वॾनि वॾनि ताक़तनि सां मुक़ाबिलो करणो आहे हलो था मैदान में तॾहिं साईं जिन खे छा चवंदा हुआ साईं इम्ज़े लेमा अमरक अल्लाहु फनहनु मअक वल्लाहि ला नक़ूलु कमा क़ालत बनु इस्राईल ले मूसा इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून वलाकिन इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना मअकुमा मुक़ातिलून चई साईं तव्हां कहिड़ी ॻाल्हि असां खां पुछो पिया जेकर असां तव्हां सां गॾु आया आहियूं त पोइ असां तव्हां सां ईमान जेकर आंदो आहे त तव्हां सां टोड़ ताईं निभाईंदासीं विच में छॾींदासीं कंहिं क़िस्म जो कोन असां त मके में रहंदा हुआसीं असांखे त ख़बर बि कोन हुई त ईमान छा आहे पर जॾहिं ईमान तव्हां ते आंदोसीं इस्लाम क़बूल कयोसीं क़ुरान सां असांजी मोहबत अची करे थई तव्हां सां असांजी मोहबत अची करे थई हाणे तव्हां असां खां पुछो था त तव्हां हिननि दुश्मननि सां मुक़ाबिलो करण जे लाइ तयार आहियो या न साईं असीं यहूदी कोन आहियूं जिन मूसा अलैहिस्सलाम खे चयो हो त तूं ऐं तुंहिंजो
खुदा वञी करे विड़ो असी मोहम्मद मुस्तफ़ा जा सिपाही आहियूं तव्हां सिर्फ पंहिंजो कदम अॻिते वधायो इंशाअल्लाह नहनो नोकातिलो अन यमीनिक व अन शिमालिक व अन अमामिक व अन खल्फिक तव्हां जे अॻियां ऐं पोयां सॼे ऐं खॿे हर क़िस्म जी जान ॾियण खे फ़ख्र महसूस नारे तकबीर शान कुरान शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत इम्तिहान त इन्हनि जे मथां आयो तकलीफ़ूं त इन्हनि ॾिठियूं जेके तलवारनि जे विच में पिया हूंदा हुआ मैदान जे अंदर हूंदा हुआ पेरनि उगाड़ो हूंदा हुआ बदन ते कपिड़ो कंहिं क़िस्म जो कोन हो हज़रत अंस बिन नदर जंग ओहद जे अंदर अची करे शरीक थियो जॾहिं उन जे बारे में हदीस जे अंदर अल्फाज अचनि था तिरमिज़ी जी रिवायत आहे त क़ातल हत्ता क़ुतिल फवजदू फीहे सलासतन व समानीन तैनतन व ज़रबतन फमा अरफतो इल्ला उख्तहु बे बनाने असाबिही साईं जिन का पुछई साईं मूंखे ख़बर पहुती आहे त तव्हां जे पेशानी में धक लॻो आहे तव्हां जे मथे मां रत वयो आहे ऐं इन ॻाल्हि खे कीअं बर्दाश्त करे सघंदो मूंखे सिर्फ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त जेकॾहिं आउं इन्हनि दुश्मननि सां विड़ा ऐं विड़ी करे मारियो वञा त पोइ मुंहिंजी जॻह किथे आहे साईं जिन फरमाया अंत फिल जन्नह ए अंस जेकॾहिं तूं हिननि दुश्मननि सां लड़ाई कंदे त पोइ तूं शहीद थींदे शहीद जी जॻह जन्नत हूंदी आहे फअलक़त तमरात हज़रत अंस खे बुख हुई खजूर मां मुठ भरी मदीने मां जोड़ंदे जॾहिं ओहद जे मक़ाम में अची करे पहुतो तॾहिं दुश्मननि जे सफ़न में गिड़ी वियो क़ातल हत्ता क़ुतिल दुश्मननि सां विड़ियो जॾहिं पछाड़ी में मारियो वियो उन जो लाशो आंदऊं तॾहिं ॾिठऊं त 83 धक लॻल हुआ उन वीचारे खे तलवारनि जा बि लॻल हुआ नेज़नि जा बि लॻल हुआ तीरनि जा बि लॻल हुआ को उज़वो उन जो सही सलामत कोन हो कंहिंखे ख़बर बि कोन पई त ही केरु आहे पोइ उन जी भेण आई आहे उन वञी करे हुनखे आङुरियुनि जे ॾोॾनि मां सुञातो त ही मुंहिंजो बा अंस आहे उन जो ॿियो को बि उज़वो सलामत कोन्हे पछाड़ी में छा चयईं चई बल्लिगु सलामी मुहम्मदन फुस्तो व रब्बिल काबा मदीने जे मीर खे मुंहिंजा सलाम पहुचाइजा रब्बे काबा जो कसम आऊं कामयाब थियो पियो इहे उहे माण्हू आ जिन जे बारे में क़ुरान चयो त वमिनहुम रिजालुन क़द सदक़ू मा आहदुल्लाह अलैहि जेके अल्लाह सां वाइदो करे ॾेखारियूं उन में पाण खे सचो करे ॾेखारियूं जेको बि वाइदो कयूं इन्हनि ते इम्तिहान आयो असां ते कहिड़ो इम्तिहान आयो असांजी औरतूं हूंदी हुयूं माहिरूं हूंदी हुयूं पोड़ियूं वीचारियूं कुराड़ियूं हूंदी हुयूं उन्हनि जे दिलि में बि हिकिड़ो जज़्बो अची करे बनबो हो मक़सदु इहो हो त अल्लाह जे क़ुरान जी हिफ़ाज़त थिए मक़सदु इहो हो त अल्लाह जे दीन जी हिफ़ाज़त थिए हज़रत अफ़रा घर जे अंदरि वेठी आहे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ उन जे कन ते पहुतो आहे त हल मिन मुबारिदिन योबारिदो छा आहे को अहिड़ो शख़्स जेको हले मूंसां गॾिजी करे विड़े तॾहिं हज़रत अफ़रा 4 पुट हुआ नौजवान जेके उन जा सुता पिया हुआ राति जो वक़्तु उन्हनि पुटनि खे उथारी आहे चई पुटड़ो अवां सुता पिया आहियो पैगंबर जो आवाज़ मुंहिंजे कन ते पहुतो आहे साईं जिन खे मुजाहिदनि जी ज़रूरत आहे उथो वञो साईं जिन सां गॾु दीन जे दुश्मननि सां लड़ाई करियो ऐं हिकिड़ी तव्हांखे वसियत करे छॾिया थी त यादि रखो मैदान जंग जे अंदरि पुठ ॾेई करे भॼी न अचिजो जेकॾहिं तीर तव्हांजे पुठ ते लॻो आहे त क़यामत जे ॾींहुं हीअ कुराड़ी तव्हांखे पंहिंजी थञ बि माफ़ कोन करे जज़्बो त ॾिसो हुन जो माई जो पुटनि खे चई आहे त तव्हांजे तीर जेकर पुठ ते लॻो आहे सुपर सीना थी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुजिजो उहा पोड़ी जॾहिं सुबुह जो मैदान में अचे थी उनखे कंहिं ॿुधायो त अम्मा तुंहिंजो वॾो पुटु शहीद थी वियो चई अल्हम्दुलिल्लाह वरी अॻिते वधी चऊं ॿियो तुंहिंजो पुटु शहीद थी वियो चई अल्हम्दुलिल्लाह टियों शहीद थी वियो चौथों शहीद थी वियो पोड़ियुनि जे अखि मां लुड़क जारी आहिनि बीहनि कोंदा 4 नौजवान ऐं दोधा पुट उन जा अल्लाह जे रस्ते में कुर्बान थी विया आहिनि ॾुखनि मां भरी पई आहे पर जॾहिं इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अक़दस ते नज़र पई परे खां तॾहिं छा चयईं ची कुल्लो मुसीबतिन बादक जललू साईं ॾुखनि मां भरी पई हुईसि पर तव्हांजे चेहरे जे ॾिसण खां पोइ सभु ॾुख ऐं ग़म ख़तम थी विया बसि इन्हनि वीचारियुनि ते इम्तिहान आयो जिन पंहिंजा बच्चा शहीद कया जिन पंहिंजे पाण खे अल्लाह जे रस्ते में कुर्बान अची करे कयूं पोइ अल्लाह जल जलालहू उन्हनि जे बारे में छा चयो त इन्नल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह ही त उहा जमात हुई जिन अल्लाह जे रस्ते में पंहिंजो माल बि ख़र्च कयो पंहिंजी जान बि ख़र्च कयूं बदिले में वरी अल्लाह से उनखे जन्नत अची करे त दुनिया ही त आरज़ी आहे
केर दावा करे सके तो असीं ते हमेशा रहंदासीं। केर चई सके तो असांखे मौत खां का शइ बचाईंदो? पैसो मौत खां बचाईंदो? जेकर पैसो मौत खां बचाए आ त बेनज़ीर खां वधीक ॿी पैसे वारी केर हुई? ज़रदारी जी घरवारी हुई। जेकर मौत खां इल्म बचाईंदो? इल्म जेकर मौत खां बचाए आ त कल असांजो उस्ताद हज़रत मुफ्ती रफ़ी ओस्मानी दारुल उलूम कराची जो सदर हो मदरसे जो, वो वफ़ात करे वियो। हज़रत साईं अब्दुल गफूर कासमी साहब हूंदा हुआ रहमतुल्लाह अलैह, मुंहिंजो चाचो हो, मुंहिंजो सोरो हो, वफ़ात करे वियो। हज़रत साईं हमादुल्लाह हुआ, हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर शरीफ वारा हुआ, हिते जा वॾा वॾा उलमा हुआ। इल्म मौत खां कोंदो बचाए सके, पैसो मौत खां कोंदो बचाए सके। जेकर मौत खां पैसो बचाए हा त रुगो दुनिया में ग़रीब मरन हा, अमीर कोन मरन हा। इल्म जेकर मौत खां बचाए हा त दुनिया में रुगो जाहिल मरन हा, आलिम कोन मरन हा। जेकर ताक़त मौत खां बचाए हा त दुनिया में रुगो हीअ पब्लिक मरे हा, पोइ वॾा माण्हू कोन मरन हा। पर अॼु ग़रीबनि जे कुलनि ते वॾनि माण्हुनि जा जनाज़ा आहिनि, जेकर जाहिलनि जे कुलनि ते आलिमनि जा जनाज़ा आहिनि, जेकर पैसनि ऐं जेको आहे सो पब्लिक जे कुले ते बादशाहनि जा जनाज़ा आहिनि, त इहा ॻाल्हि असांखे सम्झ में ॾे, असांखे ख़बरदार करे पई त हिते जेको बि दुनिया जे अंदरि आयो आहे उहो मरण जे लाइ आयो आहे, हमेशह रहण जे लाइ केरु कंहिं क़िस्म जो कोन आयो आहे। फमिनहुम मन क़ज़ा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर, के उहे आहिनि जेको पंहिंजो वारो वॼाए विया, के असांजा मिट माइट, के असांजा दोस्त, के असांजा अहबाब, के असांजा वॾा, सभु हिन दुनिया मां इंतकाल करे चुका आहिनि। हाणे असां मौत जे इंतज़ार में वेठा आहियूं। इहो पतण पूरो पियो ॾे त कल्ह हिकिड़ा विया, अॼु ॿिया विया, सुभाणे ॿिया वेंदा। यबका वजहो रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, सॼी दुनिया ते फना अची वेंदी, बाक़ी रहंदी त सिर्फ़ अल्लाह जी ज़ात बाक़ी। दुनिया आहे इहा हमेशह लाइ कंहिं क़िस्म जो कोन्हे, आरज़ी आहे, फ़ानी आहे। आख़िरत वारी जेका ज़िंदगी आहे उहा हमेशह वारी ज़िंदगी आहे, जंहिंजे बारे में साईं जिन फरमायो त इन जहान जे लाइ महिनत करियो। वल आजिज़ो मन इत्तबा नफ़्सहु हवाहा व तमन्ना अलल्लाह, तूं हिते जे लाइ सभु कुझु करीं पियो, पर तुंहिंजे लाइ मंज़िल उहा ई आहे। उते जे लाइ जेकर तूं तयारी कंदे त अल्लाह जल जलालहू दुनिया जे अंदरि बि तुंहिंजो कमु आसान कंदो, आख़िरत जे अंदरि बि आसान कंदो। माली वली दुनिया वमा अन इल्ला कराकिब इस्तज़ल्ल तहत शजरते सुम्मा राह अल्लाहुम्मा ला ऐश इल्ला ऐशल आखिरा फग़फिर लिल अंसार वल मुहाजिरा। हज़रत उमर साईं आयो, साईं जिन जे घर में आयो। हज़रत उमर साईं जिन जी न्याणी हज़रत हफ्सा साईं जिन जे घर में हुई, तॾहिं पंहिंजी धीअ जे घर में आयो। ॾिठईं त साईं जिन हिकिड़ी तॾीअ ते आराम करे रहिया आहिनि, जेका खजीअ जी तयार थियल तॾी हुई, जेके फड़ो चइबो आहे, उन मां जेका तोरी तयार थियल हुई, उन ते साईं जिन आराम पिया कनि। पुठा मुबारक उगाड़ा आहिनि। वक़्त असरल हसीरो अला जंबिही, साईं जिन जे नाज़िक पुठनि मुबारकनि ते उन तॾीअ जे बन ऐं असर करे विधा हुआ, जेके परे खां हज़रत उमर खे ॾिसण में आया, उन जे अखियुनि मां लुड़क किरी पिया। चई साईं तव्हां त अल्लाह जा प्यारा नबी आहियो। असां जॾहिं कैसर जे बारे में ॿुधंदा आहियूं, किसरा जे बारे में ॿुधंदा आहियूं, जेके दीन जा दुश्मन आहिनि, पर उन्हनि खे अल्लाह जल जलालू हर क़िस्म जी नेमत अता कई आहे। तव्हां अल्लाह जा प्यारा नबी, 1,24,000 नबियनि जा सरदार, तव्हां अल्लाह खां दुआ घुरो त तव्हांखे वुसअत अता फरमाए, सुठो बिस्तरो अता फरमाए, सुठो खाधो अता फरमाए, सुठो मकाम अता फरमाए। तॾहिं साईं जिन हज़रत उमर खे छा फरमायो? चई ऐ फ़ीक या इब्नुल ख़त्ताब, ए उमर तो छा सम्झो त इस्लाम आणण खां पोइ तोखे इहे शयूं मिलंदियूं? तिलका क़ौमुन उज्जलत हसनातुहुम फी हयातिहिम दुनिया, तू छा थो सम्झे त जेकर कैसर ऐं किसरा वारनि खे नेमतूं मिलियूं आहिनि त आख़िरत में उहे उन्हनि सां गॾु हूंदियूं? न, इन्हनि खे जेको बि अल्लाह से ॾियणो हो दुनिया में ॾेई वरितो, आख़िरत में इहे माण्हू सुञा हूंदा, को बि शइ उनजो कोन हूंदी। माली वली दुनिया, मुंहिंजो दुनिया सां कहिड़ो वास्तो? वमा अन इल्ला का राकिब इस्तज़ल्ल तहत शजर, मुंहिंजो मिसाल त हिकिड़े मुसाफ़िर वांगी आहे। जीअं हिकिड़ो मुसाफ़िर हूंदो आहे, सफ़र करे थकंदो आहे त हिकिड़े वण जे हेठियां आराम कंदो आहे, न को मकान हूंदो आहे, न को बिस्तरो हूंदो आहे, पोइ उतां खां वरी वापसि हलियो वेंदो आहे। साईं जिन दुआ घुरी त अल्लाहुम्मा ला ऐश इल्ला ऐशल आखिरा फग़फिर लिल अंसार वल मुहाजिरा, ए अल्लाह जेकर ऐश ॾिए त आख़िरत जो ऐश ॾिजे, दुनिया जे ऐश खां बचे। अॼु अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु असांजी महिनत सॼी दुनिया जे बारे में, कुझु बि कोन्हे इहा शइ। दुनिया आहे ज़रूरत वारी शइ आहे, इन मां ज़रूरत पूरी करणी आहे, मक़सदु आख़िरत आहे।
कुरान आहे, दीन आहे, इस्लाम आहे, शरीयत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो आहे। इन तरीक़े ते हलंदासीं त असांजी कामयाबी आहे। 5 वक्त निमाज़ जी पाबंदी करियो। तव्हां राति जो उथी करे नफ़िल पढ़ंदा करियो। नबी साईं फरमायो इन अग़बत औलियाई इंदी लमुमिनुन खफीफुल हाज ज़ु हज़्म मिन सलात अहसन इबादत रब्बिही व अताअहु फि सिर्रि व कान गामिज़न फिन नास ला युशारु इलैहि बिल असाबि व कान रिज़्क़ुहु कफाफन फसबर अलैहि सुम्मा नकर बि यदैहि व क़ाल उज्जलत मनियतहु क़ल्लत बवाकीहि व क़ल्लत रासहु। साईं जी फरमायो त मुंहिंजे दोस्तनि में मूंखे प्यारो दोस्त उहो लॻंदो आहे जंहिंजी पुठ हल्की हुजे, दुनिया जी दौलत जो बोझ उन जे मथे ते न हुजे, ज़ु हज़्म मिन सलात निमाज़ में उन जो वॾो हिस्सो हुजे, अहसन इबादत रब्बिही पंहिंजे रब जी इबादत सुहिणे तरीक़े सां कंदो हुजे, व अताअहु फि सिर्रि अल्लाह खां ॿुझ जे अंदरि उन खां घुरंदो हुजे, उन खे ॿाॾाईंदो हुजे, उन जे अॻियां निवड़त कंदो हुजे, उन जे अॻियां पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ करे, व अताअहु फि सिर्रि व कान गामिज़न फिन नास ला युशारु इलैहि बिल असाबि हुजे बि गुमनाम माण्हू वॾो बि न हुजे जेको वञी करे इशारा कनि त फलाणो पियो वञे, व कान रिज़्क़ुहु कफाफन वॾो अमीर ऐं ज़मींदार हुजण जी ज़रूरत ई कोन्हे, उन जो रिज़्क़ पूरो सूरो हुजे, सुबुह मां कमाए शाम जो ख़त्म थी वञे, उन ते ई पंहिंजी ज़िंदगी गुज़र करे, उन ते पंहिंजी ज़िंदगी सफ़र करे। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अहिड़ो बानू मूंखे प्यारो लॻंदो आहे ऐं ज़मानत ॾियां थो त हक़ हलाल सां जे बाने पंहिंजी अहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारी हूंदी, इंशाअल्लाह अल्लाह पाक उनखे क़यामत जी ज़रूरत नसीब कंदो। नबी साईं के अहिड़ा बाना वणंदा हुआ, इन अग़बत औलियाई इंदी लमुमिनुन खफीफुल हास। असांजे मथे ते बोझ आहे दुनिया जी दौलत जो, परेशानी में लॻा हूंदा आहियूं। अम्मा फातिमा जे घर में छा हूंदो हो? का शइ कोन हूंदी हुई, 2 पाटियूं जवन जी पीसींदी हुई, 2 सिपारा दौर जा कंदी हुई। अम्मा चवे थी त असां महीननि जा महीना उहो अटो खाधोसीं, कॾहिं बि हुन में खोट कोन आई। अॼु रुगो 10 किलनि जी सुबुह मां ॿोरी खणी ॾे घर, ज़ाल मुड़ुस हूंदा, सुबुह मां शाम जो अटो हूंदो ई कोन, बसि बरकत ई ख़तम थी, नहूसत अची वई, चैन ख़तम थी, सुकून ख़तम थी। छो त चैन अल्लाह साईं जे करे रखियो आहे त पंहिंजे हिन क़ुर में रखियो आहे। पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो, घरनि जे अंदरि बि क़ुर पढ़ो। जेको बि तव्हां कमु करियो था, पहिरीं वाइदो करियो त निमाज़ पढ़ी करे क़ुर जी तिलावत असीं ज़रूरु कंदासीं। सिपारो पढ़ो, सिपारो नथा पढ़ो तो अधु सिपारो पढ़ो, अधु नथा पढ़ो तो एमी पढ़ो, एमी नथा पढ़ो तो रुकू भी पढ़ो, पढ़ी करे तंहिंखां पोइ कमु कंदा करियो। इंशाअल्लाह अल्लाह पाक अवांजे कमनि खे वधाए छॾींदो। अल्लाह पाक खां दुआ आहे त जेको कुझु मूं चयो उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। थकावट थी आहे, इन जे करे तव्हां खां माज़रत थो वठां। इंशाअल्लाह वरी कंहिं टाइम ते आउं ईंदुसि, तव्हांजी ख़िदमत में हाज़िरी भरींदुसि त तफ़सील सां तव्हांजे अॻियां ॻाल्हियूं ॿोलियूं रखंदुसि। वमा अलैना इल्लल बलाग। जी तक़सीम इनाम ऐलान कर।